दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पीरी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे पॉप नगर ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहाणी। जी हाँ दोस्तों, हलूं था अपडेट की तरफ़। उन खां पहिरियां तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ाद उदासी टेक यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों असल में अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छाजे करे त हाणे राबेल जे लाइ हिकिड़ो मतिलबु तव्हां ईअं सम्झो इम्तिहान अची वियो आहे त हू पंहिंजे ख़ानदान खे कीअं बलाज खान खां बचाईंदी। जे बलाज खान सां उहो फिटाए थी त उनजो ख़ानदान खे ख़तरो आहे। जे बलाज खान सां नथी फिटाए, जी उनजी हा में हा मिलाए थी त उनजी पंहिंजी मतिलबु हिकु मुसीबत आहे, उनजी मोहबत खे ख़तरो आहे। उनखे बलाज खान जे अॻियां कंधु झुकाइणो पवंदो, उन सां निकाह करिणो पवंदो। हाणे सॼो इम्तिहान राबेल जे मथां अची वियो आहे। ॾिसूं था त हाणे राबेल इन प्रेशर मां कीअं निकिरंदी ऐं बलाज खान खे कीअं हैंडल कंदी। छा हे मल्हार खे हक़ीक़त ॿीहर हिकु भेरो ॿुधाईंदी या उन खां बि लिकाईंदी। असल में छा थींदो छा न थींदो। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। उन्हनि में बहितरीनु कहाणी निकिरी करे साम्हूं अचण वारी आहे। जे वीडियो सुठो लॻो त ज़रूरु हिनखे सब्सक्राइब लाइक ऐं अॻिते बि फेसबुक ते शेयर कंदा, यूट्यूब ते बि शेयर कंदा, व्हाट्सअप ग्रुपनि में बि शेयर कंदा। असांखे ॾींदा इजाज़त, सुठा कमेंट ज़रूरु कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं नेक्स्ट वीडियो में।